भाई सुनिए छा थई मौज जबलू कांग हाँ चवे छाती मां इज्जत दा तो सामने छजा तू वारी बेइज्जती नहीं करी बस कर हाणे मुके सजी खबर आ तू छा चमदे के बुधायो तोखे बुधाई न के बुधायो तोखे केर बुधाइंदो आऊं बे इते जी आया को लंडन मां आई आया छा मुके भी सुण स पए थी गोठ जी सही किंज लंडन दी खमे ये तालवान कदे लारकानो ॾिठो थी अरे हाणे बस कर पहुंच वई थी परे थी बंपोर जा ओलड़ा आ तो कई ना इते जो इते पूरो तोके खबर ना है सोनी सच चौंदी आ ओके के वणे या न वणे आ इन सच जे करे त आंगुरियूं पानी भञाई थी वती ते मैं तू जो छा हा हल पंजी गाल कर निकोरेता यो रेस के चौ न तुम के सोचने जे घर मो छाती कराई चई छा थो गेरेली जा नीरा हा मुके केड़ो लाचार पे आज तो लाइ ठही वञा वई से एक दफो तो लाइ वई उस यूसुफ लाइ वई उस आने मुके लाचार कोने पंजी बेइज्जती कोने कराइणी जाओ तुंचे ला सीढ़ी जी वञा समझे टको भी न बात ते सो मां रेस जी गाल क्या तू रे सोचने जी गाल कर तो की खबर पई मां त बानी हूं मालिक बदकिस्मती सा तुजी ओ नथनी पीती आ मुके पूरी पकाए त रेस तुजी गाल जरूर मनी दो मुके लाचारी कोन पियो आहे जाओ रेस के चौंदस कदे भी कोन चौंदस आई तू तो मुझे यूसुफ जे दुश्मन आई उदे यूसुफ के खबर पई चीरे चोना टुकर कंदई चीरो कोन छडींदया इन गागा में त मां इन जा टुकड़ा कंदुस हणिस मोय के गिदरे वांगुर मथो त फेरीस कमदार मां चवे तो झल पेर अरे तुम्हारा ये चा कया इन मन धक आ चाही थी तू हल लत यूसुफ के बुधाइंदस तो तू हाने तंग तो करी यूसुफ तो जो कंदो छा मां त बिनी के मन धक में वन धक के मत बरायो हल मन धक तो करी ये चारो हल हाँ मां साथ हाणे इहो ॿुधाए वार सुबह जा वञे तू ते धूड़ वेही पाईंदे छा वो तो के चयवा न तो टुटा रहता तो कहीं न पूरो मुराद चवाई द मु एकड़ी गाल सोची आ याद केड़ी त असल कमदार सा कजे तादी वायद यार पांच ई गलत न सोच मुराद असा सा घटदी आ कमदार जे करे याद केड़ी यार यूसुफ के ता चऊं त कमदार तुंजी मां के तंग तो करे छा हाँ मुराद अरे बाबा मारे भी जंदुस या कनठी गाल ना है मु गौर कयो आ तू बस साथ दे अरे छा तो साथ ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।